तालके जे ॻोठ दखो गढ़ी जे पोरियत सैयद नियाज़ अली शाह जो 10 सालनि जो पुटु गुज़िरियल 3 सालनि खां कैंसर जे मर्ज़ में मुब्तला हुजण सबबि बीमारी जे बिस्तरे ते पयल आहे। वधीक ॾिसूं था आवाज़ टीवी जे रिपोर्टर अब्दुल मालिक महर जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, हिन वक्त असीं मौजूद हूँ खानपुर भरसां ॻोठ गढ़ी दखो में, जिते जेको आहे पोरियत सैयद नियाज़ अहमद शाह जो जेको मौसूम पुटु आहे 10 सालनि जो, उहो कैंसर जहिड़े मोज़ी मर्ज़ में आहे। 3 सालनि खां बीमारीअ जे बिस्तरे ते पयल आहे। उन्हनि खां पुछा कंदासीं त उहो कहिड़ियुनि मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तो कमाईंदो आहियां साईं, हिनखे कैंसर जो मरीज़ आहे साईं। साईं डॉक्टर लख घुरनि था साईं, मां वटि वसी त कोन्हे का जो मां साईं हिन जी दवा करायां साईं। हाणे तव्हां मददगार कयो साईं, मां सां मिड़े हिमत खां कयो त मां हिनखे ॾेखारियां। मुंहिंजो साईं बचड़ो मरण जहिड़ो थी वियो आहे साईं। छोकिरो 3 सालनि खां वठी हिनखे बीमारी लागू आहे। चारो खटड़े ते पियो आहे। सैयद चारो पिनी खाए थो, करे थो, गॾा गाॾड़ो चारो हलाए थो, करे थो, त बि हिन जी पुरायत नथी थिए। हे ग़रीब चारो आहे, वेलो खाए वेलो वेठो आहे। कंहिं महिल राति जो छोकिरे सां वेठो आहे चारो ग़रीब, रातियूं गुज़री थियूं, छोकिरे जी ॼंघ सफ़ा सुजी वई आहे। तव्हां महिरबानी करे हिन ग़रीब जो इलाज करणु चाहियो। हे ग़रीब जी ज़िंदगी बचे त बहितर आहे। सैयद असांजे पाड़ेसो मौला जे नाले सां हिन सां मदद करे, हुकूमत बि मदद करे, जेके कारकुन आहिनि जेके असांजा पासे जा आहिनि, इहे वीचारा हिन जी मदद कनि। हे सैयद चारो बेवाह आहे, कोई बि हिन जी वाह कान, वाहिर कोई बि कोन थो करे सघे। हे जेके मिनिस्टर आहिनि, वज़ीर आहिनि या वॾेरा आहिनि, कोई बि मदद कोन थो करे। जेकर महिरबानी करनि त मदद करनि। सैयद जो बचड़ो आहे, वीचारा बुख ते आहिनि, आज़ार अथनि, सॼी राति कूके वेठा आहिनि, कोन अथनि खाइण जे लाइ, त वीचारे इलाज काॾो करो। छोकिरो 3 सालनि खां वठी बीमार पियो अथसि। जेका हिनखे हाल हुयो, जेको हाल हुयो वीचारे इलाज करायो, सखर मां, जेकाबाद मां, लाड़काणे मां। हाणे सफ़ा चए थो मां वटि का शइ कोन्हे, खाइण जे लाइ न अन्न आहे न अटो आहे। माना त मूंखे एतिरी वसियत कोन्हे जो मां हिन जो जेको आहे त इलाज करायां। हाणे सफ़ा आहे बेवस थी पियो आहे वीचारो। बसि इनखे इन जी जेका मदद थी सघे, जंहिंखे बि मदद थी सघे, कहिड़े इदारे खे बि मदद थी सघे, हिन सां महिरबानी थी वञे। गुज़िरियल 3 सालनि खां बीमारी जे बिस्तरे ते पियल मौसूम ॿारड़े जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, ऐं उन सां गॾोगॾु उन जे वाल साहब ऐं ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त हे ॿारड़ो जेको आहे गुज़िरियल 3 सालनि खां कैंसर जे मोज़ी मर्ज़ सबबु जेको आहे बीमारी जे बिस्तरे ते पयल आहे। ऐं हिननि जो वधीक चवणु आहे त हिन जे वाल साहब जो चवणु आहे त मां पोरियत आहियां, गॾा गाॾो हलाईंदो आहियां ऐं पंहिंजे घर जो गुज़र सफ़र जेको आहे उन पोरे ज़रिए कंदो आहियां। पर काफ़ी अरसे खां मुंहिंजे पुट जी जेकी आहे तबियत इंतहाई ख़राबु आहे, जंहिं सबबु मां पंहिंजे पोरियो बि नथो करे सघां। हिननि वस वारनि, आला इमालदारनि, चूंडियल नुमाइंदनि ऐं सिंध सरकार खां इहा घुर कई आहे त मुंहिंजे नंढड़े जो इलाज करायो वञे, त जीअं हिन जी ज़िंदगी बची सघे। कैमरामैन अली मुर्तज़ा शाह सां गॾु अब्दुल मालिक महर, आवाज़ टीवी न्यूज़, खानपुर।